नाज़रीन, ठटे में ब कश्मीरन सां यकजहतीअ लाइ रैलियूं कढी वयूं आहिनि, जिनमें मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां शिरकत कई वई आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब। जी मायनूर, ठटे में भी कश्मीर सां इज़हार यकजहती तौर कश्मीर ॾियारे जे मौके ते ठटे मकड़ी ते मुख़्तलिफ़ रैलियूं कढी वयूं। ठटे में मरकज़ी जेका रैली आहे शाहजहां जामे मस्जिद खां DC ठटो, उस्मान तनवीर ऐं SSP ठटो डॉक्टर इमरान जी अॻवानी में कढी वई। प्रेस क्लब ठटो ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उस्तादनि शागिर्दनि उन मौके ते नारा बि हया विया। उन मौके ते अफ़सोसनाक वाक़ियो उन दौरान पेश आयो जॾहिं रैली दौरान तलीम खाते ठटे जो फोकल पर्सन उस्ताद कुर्बान बिरोही दिलि जे दौरे सबबि लाॾारो करे वियो। उनखे इस्पताल नियो पे वियो, पर उहो रस्ते में ई फोत थी वियो। उनखां अलावा ठटे में ऐं मकड़ी ते बि रैलियूं कढी वयूं। मकड़ीअ ते बाशूर जेका कमेटी आहे उनजे पारां जेका पब्लिक पार्क खां मकड़ी प्रेस क्लब ताईं कश्मीर सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई, जॾहिं त DC चौक ते हिकु जेका आहे कैंप पिणु क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हुनि जेका आहे पंहिंजा तासरात नोट कराईंदा रहिया। उनखां अलावा मुख़्तलिफ़ नौजवाननि थोरे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे पारां रैलियुनि जी आमद जो सिलसिलो जारी रहियो। जमायत इस्लामी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जे पारां ठटे मकड़ी ते अॼु सॼो ॾींहुं जेका आहे कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं कढी कश्मीरियुनि सां इज़हार हमदर्दी जो ख़्यालु कयो वियो ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर में थींदड़ जेका हिंदुस्तान जी जारियत आहे, हिंदुस्तान जी ज़ुल्म बर्बरियत आहे, उनजी निंदा कंदे आलमी अदारनि खे जेका आहे अपील कई वई त उहे कश्मीर में थींदड़ जेका भारत जी ज़ुल्म बर्बरियत उनजो नोटिस वरितो वञे। जी बिल्कुल महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं पिया हिंदुस्तानी जारियत ऐं बर्बरियत ख़िलाफ़ ही रैलीज़ कढी वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं कढी वयूं आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया ठटे मां, जिथे कश्मीरनि सां एकता जो ॾिहाड़ो बि भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। नाज़रीन, जेकबा